अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबीयल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। सरकार मदीना राहत कल्ब सीना फैज़ गंजीना साहिब मुअत्तर पसीना बाइस नुज़ूल सकीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जनते दुरूद ऐं सलाम पढ़ण जो बेशुमार फ़ज़ीलतूं किताबन में लिखियल आहिनि। हिकिड़ी फ़ज़ीलत किताबन में ही भी लिखियल आहे त प्यारे आका मदीने वाले मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो तो जेको मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़े थो अल्लाह तबारक व ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो ऐं जेको 10 भेरा दुरूद पाक पढ़े अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो ऐं जेको 100 भेरा दुरूद पाक पढ़े अल्लाह तबारक व ताला उन जे ॿिन्ही अखियुनि जे दरमियान लिखी छॾे थो त ही बानो निफ़ाक़ ऐं दोज़ख जी बाह खां आज़ादु आहे ऐं इनके क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां गॾु रखियो वेंदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। त आशिकाने रसूल आशिकाने सहाबा व अहले बैत असांखे घुरिजे त असां नानाए हसनैन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते घणी खां घणा दुरूद पाक पढ़ूं तो जीअं प्यारे आका मदीने वाले मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी नज़र रहमत असां ते थी वञे ऐं असांजी बिगड़ियल बणिजी वञे। अॼु इंशाअल्लाह असां इमाम आली मकाम इमाम अर्श मकाम इमाम तिश्ना काम इमाम हुमाम हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन जे ख़ानदान सां पेश आयल वाक़िआ करबला जे मुतल्लिक़ कुझु ॻाल्हियूं ॿुधंदासीं। हूअं त ही बयान ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ तमामु वॾो दिलि खपे। मां ज़ाहिर आहे अव्हांखे उहे वाक़िआ ॿुधाईंदुसि जेके तारीख़ जी किताबनि में मिलनि था, जेके आशिकान रसूल पंहिंजे तहरीरुनि में कलम बंद कया आहिनि। ज़ाहिर आहे उहो इश्क उहो दर्द उहो सिर्फ़ु आशिकनि जो ई हिस्सो आहे। अल्लाह तबारक व ताला असांखे बि आशिकनि जे उन दर्द जो को ज़रो अता फ़रमाए। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। ही वाक़ियो अहले इस्लाम बल्कि पूरी दुनिया जे लाइ वॾो दिलि दहलाए छॾींदड़ आहे। ही वाक़ियो तमामु अज़ीम सानिहो आहे। हिन अज़ीम सानिहे जूं चंद झलकियूं तारीख़ जे हवाले सां ॿुधूं था। हज़रत सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु 60 हिजरी में विसाल फरमाइनि था। संदन वटि हुजूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी गोद शरीफ़, चादर मुबारक, कमीज़ मुबारक, मुए मुबारक जंहिंखे वार मुबारक चइबो आहे, नह मुबारक इहे साईं जन वटि हुया। ऐं पाण रज़ी अल्लाह ताला ने वसियत फरमायूं त मूंखे सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी गोद मुबारक ऐं चादर मुबारक ऐं कमीज़ मुबारक में कफ़न ॾिजो। मुंहिंजे सजदे वारे उज़वनि ते यानी सजदे करण में जेके उज़वा ज़मीन ते लॻनि था उन्हनि उज़वनि ते हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जा वार मुबारक ऐं नह मुबारक रखे छॾिजो ऐं पोइ मूंखे अरहमुर राहिमीन जे रहमो करम ते छॾे ॾिजो। ही इन्हीअ लाइ चवनि था जो अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जलीलुल क़द्र सहाबी आहिनि, कातिबे वही आहिनि ऐं आख़िरी दम ताईं अल्लाह अज़्ज़ व जल जे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां महबत कंदा रहिया।
ऐं सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम सां निस्बत रखंदड़ हर शइ सां बि मोहब्बत रखंदा हुया। ऐं उन्हनि जो ही मुबारक अक़ीदो हुयो त रहमत आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जे जिस्म सां जंहिं शइ या जंहिं कपिड़े खे निस्बत हासिल थी वञे उहा बरकत वारी आहे ऐं क़बर में बि कमु ईंदी आहे। तंहिं करे पाण उन्हनि शयुनि खे क़बर अनवर में साण खणी विया। त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां निस्बत रखण वारनि शयुनि सां एतिरी मोहब्बत हुई त पोइ अहले बैत अतहार जेकी असांजे मदनी सरकार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे बदन जा हिस्सा हुया, जिगर जा टुकड़ा हुया, उन्हनि सां केतिरी मोहब्बत हूंदी। ऐं इहे सभु मामलात यज़ीद पलीद ॾिठा हुया त वालिद बुज़ुर्गवार केतिरे क़दुरु रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ऐं अहले बैत सां मोहब्बत कनि था, मगर हिन जी बदनसीबी ऐं जॾहिं ही तख़्त ते वेठो त हिन पंहिंजी बेअत जे लाइ जेकी बि साहिबे असर व रसूख़ जेतिरा बि शख़्स हुया उन्हनि लाइ पंहिंजा कासिद रवाना कयाई त जीअं वॾनि वॾनि माण्हुनि खां बेत वरिती वञे त नंढा माण्हू पाण ई सेठ थी वेंदा। बहरहाल मदीने मुनवरा जे आमिल जॾहिं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी ख़िदमत में हाज़िर थिया, उन यज़ीद जी बेअत तलब कई, उन यज़ीद जी बेअत तलब कई त इमाम आली मक़ाम इमाम अर्श मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जे फ़िस्क़ ऐं फुजूर जे करे बेअत करण खां इनकार करे छॾियो, छो त उहो खिलाफ़त लाइ नाअहल आहे, उन लाइ मां उन जी बेअत नथो करियां। ही ख़बर जॾहिं यज़ीद पलीद खे पहुती त उहो सैयदी इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जानी दुश्मन थी बीठो। इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने मुनवरा खां मक्का मुअज़्ज़मा लाइ रवाना थिया। कूफ़े ॾांहुं पैगाम अचणु शुरू थिया त हुज़ूर अवां कूफ़े तशरीफ़ खणी अचो, असां अवां जी बेअत करण लाइ तयारु आहियूं, छो त असुल इमामत जा हक़दार अवां आहियो। कूफ़िन जे तमामु घणे इसरार ते इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत सैयदना मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पहिरियां रवानो फ़रमायाऊं त जीअं उतां जे मामला जी ख़बर पवे, उतां जे हालात जो अंदाज़ो थिए। 12,000 कूफ़िन हज़रत इमाम मुस्लिम जे हथ ते बेअत कई। घणा? 12,000 कूफ़ी हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे तक़रीबन 150 ख़त पहुची चुका हुया। इमाम मुस्लिम जॾहिं कूफ़िन जो इहो जज़्बो ॾिठो त इमाम आली मक़ाम खे सभु अहवाल लिखिया ऐं लिखियाऊं त का ख़तरे जी ॻाल्हि न आहे, अवां कूफ़े तशरीफ़ खणी अचो, माण्हू जानिन जा नज़राना पेश करण लाइ हाज़िर आहिनि। यज़ीद खे ख़बर पइजी वई ऐं उन कूफ़े जे गवर्नर खे माज़ूल करे इब्न ज़ियाद खे कूफ़े जो गवर्नर मुक़ररु कयो। इब्न ज़ियाद इमाम मुस्लिम ऐं सनन ॿिनि शहज़ादनि खे शहीद कराए छॾियो। होॾां ख़त त पहुची चुको हुयो ऐं इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफ़े अचण लाइ तयारु थिया। सहाबा किराम अलैहिम रिदवान इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मना फ़रमायो त अवां कूफ़े न वञो, छो त असांखे कूफ़िन मां का बि चङाई जी उमेद न आहे। पर इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफ़े जो इरादो फ़रमाए चुका हुया। बहरहाल इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे अहले बैत ऐं रफ़ीक़नि खे वठी करे कूफ़े जे लाइ रवाना थी विया। काफ़िलो हलंदो वियो एतिरे ताईं जो कूफ़ो 2 मंज़िलुनि ते बाक़ी रहिजी वियो। 1000 लश्कर सां हज़रत हुर रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम आली मक़ाम जो रस्तो रोकियो। हुर रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो त हुज़ूर मूंखे इब्न ज़ियाद मोकिलियो आहे त जीअं अव्हां खे उन जे दरबार में पेश करियां। ऐं हज़रत हुर ही बि अर्ज़ु कयो त मां पाण ई अव्हां वटि हाज़िर न थियो आहियां, बल्कि मां मजबूर आहियां। त सैयदना इमाम आली मक़ाम इरशाद फ़रमायो त मां बि पाण ई हिन शहर में न आयो आहियां, बल्कि मूंखे अहले कूफ़ा घुरायो आहे। अगरि हाणे कूफ़े वारा पंहिंजे अहद तां फिरी विया आहिनि
त ठीकु आहे, मां कूफ़े नथो वञा, मां हितां वापसि हलियो थो वञा। पर हुर अर्ज़ु कयो त मूंखे इजाज़त नाहे जो अव्हांखे वापसि वञणु ॾिनो वञे, मां मजबूर आहियां। हज़रत हुर जी दिलि में ख़ानदानी नबूवत जो ॾाढो अदब हुयो। सभई नमाज़ूं उन इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला इन जे पुठियां ई अदा कयूं, पर हू मजबूर हुयो ऐं ड्रिजे बि पियो। अगरि इब्न ज़ियाद बदनिहाद खे ख़बर पइजी वई त मूं इमाम आली मक़ाम सां नरमी जो सलूक कयो आहे त हू मूंसां ॾाढी बदसलूकी कंदो। महरम जी ॿी तारीख़ हुई। जॾहिं पाण माण्हुनि खां उन जॻह जो नालो पुछियाऊं त माण्हुनि ॿुधायो त हीउ करबला आहे, छो त पाण रज़ी अल्लाह ताला उनखे मालूम हुयो त करबला ई उहा जॻह आहे जिते अहले बेते रिसालत खे राहे हक़ में पंहिंजे खून जूं नदियूं वहाइणियूं पवंदियूं। इब्न ज़ियाद अमरू बिन साद खे तमामु वॾी फ़ौज ॾेई करबला मोकिले छॾियो। जेका बि फ़ौज करबला जे मैदान में लथी हुई उहा सभु इमाम आली मक़ाम जे फ़ज़ाइल खां वाक़िफ़ हुई, पर दुनिया जी मोहब्बत ऐं दौलत जी हवस सभिनी खे अखियुनि खां अंधो करे छॾियो हो। दुनिया में कंहिं बि जंग जो अहिड़ो मिसाल नथो मिले जो कुल 72 शख़्स आहिनि, जिन में औरतूं बि आहिनि ऐं ॿार बि आहिनि ऐं बीमार बि आहिनि, ऐं उहे जंग जे इरादे सां बि न निकिता आहिनि। उन्हनि जे मुक़ाबले में 22,000 फ़ौज जमा थी। ऐं वधीक ही त तारीख़ शर्म जे करे पंहिंजो मुंहुं लिकाए रही आहे त उन्हनि बेकस ग़रीबुल वतन मुसाफ़िरनि जो पाणी बंदि कयो वियो। 2000 प्यादल ऐं 2000 सुवार उन्हनि दरियाए फ़रात ते मुक़ररु करे छॾिया त ख़बरदार अहले बेत अतहार जो को बि फ़र्द हिन पाणी मां हिकु क़तरो बि न पी सघे। हाकिम का हुक्म था, हाकिम का हुक्म था, ये हुक्म के पानी बशर पिए, घोड़े पिए, ऊँट पिए, अहले हुनर पिए, सब पिए, चरिंदो परिंद पिए, तुम मना ना कीजियो मगर एक फातिमा के लाल को तुम पानी ना दीजियो। बहरहाल चमने फातिमा जा लाल उन का बेहाल आहिनि, ज़बानूं ख़ुश्क आहिनि। 10 मुहर्रम जो क़यामत जहिड़ो ॾींहुं आयो, जुम्मे जो ॾींहुं आहे। तमाम अहले बेत ऐं रुफ़का ऐं इमाम आली मक़ाम जी इक़्तिदा में पंहिंजी फ़ज्र जी आख़िरी नमाज़ अदा कई। नमाज खां फ़ारिग़ थियण खां पोइ इमाम आली मक़ाम पंहिंजे खेमे में तशरीफ़ फरमा थिया। यज़ीदी लश्कर जे तरफ़ां जंग लाइ ऐलान कयो वियो। इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन खेमे खां ॿाहिरि तशरीफ़ खणी आया ऐं ख़ुतबो इरशाद फरमायूं, ए इंसानो यादि रखो, खूने नाहक हराम ऐं गज़ब इलाही खे उभारींदड़ आहे। मां तव्हांखे आगाह करियां थो त तव्हां हिन गुनाह में मुब्तला न थिजो। ॿुधो ॿुधो, मूं कंहिंखे बि क़त्ल न कयो आहे, कंहिंजो घर न साड़ियो आहे, कंहिं ते हमले आवर न थियो आहियां। अगरि तव्हां पंहिंजे शहर में मुंहिंजो अचणु पसंदि नथा करियो त मूंखे वापसि वञणु ॾियो। मां तव्हां खां कंहिं बि शइ जो तलबगार न आहियां। तव्हां मुंहिंजे जान जे छो पोयां पिया आहियो ऐं क़यामत जे ॾींहुं कहिड़ी तरह मुंहिंजे खून मां जान छॾाईंदव। रोज़े क़यामत तव्हां वटि मुंहिंजे क़त्ले नाहक जो छा जवाबु हूंदो? पंहिंजो अंजाम सोचियो ऐं पंहिंजी आख़िरत ते नज़र विझो ऐं हीउ बि गौर करियो त मां केरु आहियां। मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो मंज़ूर नज़र आहियां। ॾिसो त सही, मुंहिंजो वालिद माजिद केरु आहे, मुंहिंजी जीजल अमड़ केरु आहे। मां उहो ई आहियां जंहिंजी मोहब्बत खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजी मोहब्बत करार ॾिनो आहे। उन्हनि खे सभु कुझु उन्हीअ करे इहो इरशाद फरमायो पियो वियो त सुभाणे कोई इहो न चवे त असांखे ख़बर न हुई त इहे इमाम हुसैन नवासे रसूल हुया। बहरहाल उन्हनि ते हिन नसीहतुनि जो को बि असरु न थियो
ऐं उन्हनि मां कुझु नौजवान मैदान में लथा ऐं मुक़ाबले लाइ माण्हू घुरण लॻा त आहे को जेको असां सां मुक़ाबिलो करे। वेझो ई ॻोठ मां कुझु माण्हू जेकी अहले बैत जी मोहब्बत रखंदड़ हुया उहे बि ही सभु ख़बरूं ॿुधी अची पहुता हुया ऐं उन्हनि जंग लाइ वञण लाइ इमाम आली मकाम खां इजाज़त घुरी। पहिरियां इमाम आली मकाम उहो इरशाद फरमाईंदा रहिया त ही सिर्फ़ु मुंहिंजा दुश्मन आहिनि, हिननि खे तव्हां सां को बि वास्तो न आहे त तव्हां पंहिंजूं जानियूं कुर्बान न करियो, मूंखे वञण ॾियो। जॾहिं मूंखे इहे शहीद करे वठंदा त पोइ तव्हां हलिया वञिजो, तव्हांखे केर बि न रोकींदो। लेकिन उहे चई रहिया हुया त इहो कीअं थी सघे थो, असां ज़िंदा हुजूं ऐं असांजे साम्हूं अव्हां जो खून वहे। बहरहाल उन्हनि जे इसरार ते सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे इजाज़त अता फरमाई। उहे यज़ीदियुनि सां मुक़ाबले ते आया ऐं उन्हनि यज़ीदियुनि खे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया। नेठि उन्हनि पंहिंजूं जानियूं अहले बैत अतहार जे क़दमनि ते क़ुर्बान करे छॾियूं ऐं जामे शहादत नोश कयऊं। बहरहाल मुंहिंजा मिठा मिठा इस्लामी भैरो, अहिड़ी तरह वारे वारे सां काफ़ी रुफ़का ईंदा रहिया ऐं पंहिंजे जानियुनि जो नज़रानो पेश कंदा विया, जामे शहादत नोश कंदा विया। हिन में हज़रत हुर रज़ी अल्लाह ताला जो वाक़ियो बि ॾाढो क़ाबिल ज़िक्र आहे। हज़रत सैयदना हुर रज़ी अल्लाह ताला ॾाढा बेक़रार नज़र अची रहिया हुया, उन्हनि खे चैन न पिए आयो। एतिरे में इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु यज़ीदियुनि जे तरफ़ सदा लॻाई। हिननि खे सभु ख़बर हुई त छा थो थिए, ही सभु अल्लाह ताला जी मर्ज़ी सबब थी रहियो हो। इमाम आली मकाम पेशकश जी हिकु सदा लॻाई, आहे कोई अॼु जेको फर्ज़ंदाने आले रसूल जी ख़ातिर पंहिंजी जान कुर्बान करे ऐं मुंहिंजे नाना जान रहमत आलमियान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह में सुरखुरुई हासिल करे। ही सदा जीअं ई हज़रत सैयदना हुर रज़ी अल्लाह ताला जे कननि में पई, फौरन दिल जे गहराइनि में लही वई। हिन सदा हिन जे पेरनि जूं ज़ंजीरूं छिनी छॾियूं, दिले बेताब खे करार मिलियो ऐं मुतमइन थिया त शायदि ही सदा मुंहिंजे लाइ आहे। शहज़ादा कौनैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजी पहिरीं जुर्रत खे अगरि माफ़ फरमाए छॾनि त का अजब जी ॻाल्हि नाहे। जान फिदा करण जे इरादे सां निकिरी पियो, घोड़ो डोड़ाईंदे इमाम आली मकाम जी ख़िदमत में हाज़िर थी करे अर्ज़ गुज़ार थियो, ए फर्ज़ंदे रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, मां उहो ई हुर आहियां जंहिं सभ खां पहिरियां अव्हांजो रस्तो रोकियो हुयो। हुज़ूर, मां पंहिंजी हिन जुर्रत ते पशेमान आहियां। अव्हांजे करीमाना सदा ॿुधी करे उम्मीद थी त हाज़िर ख़िदमत थियो आहियां। हुज़ूर, मुंहिंजी उन ख़ता खे बख़्श फरमायो, मूंखे मुआफ़ फरमाए छॾियो, मूंखे पंहिंजे ग़ुलामनि में शामिल फरमायो। आका, मां अव्हांजे क़दमनि ते जान कुर्बान करण जे नियत सां हाज़िर थियो आहियां। इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फरमायो, ए हुर रज़ी अल्लाह ताला अन्हु, अल्लाह ताला जी बारगाह में इख़लास वारनि जी तौबा ज़रूर क़बूल थींदी आहे। मूं तोखे तुंहिंजी ख़ता मुआफ़ कई ऐं मूं तोखे हिन सआदत यानी शहादत जे हुसूल जी इजाज़त ॾिनी। हज़रत सैयदना हुर रज़ी अल्लाह ताला अन्हु इजाज़त वठी करे मैदाने जंग ॾांहुं रवाना थिया ऐं घोड़ो डोड़ाईंदे दुश्मननि जे सिफ़ में पहुची विया। जॾहिं संदन भाउ मुसाब रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको यज़ीदी लश्कर में हुयो, उन ॾिठो त हिन जे दिलि में बि दुनिया खां नफ़रत पैदा थी वई ऐं अहले बैत जी मोहब्बत जागी पई ऐं हिननि बि दुनिया खे थुॾे इमाम आली मकाम जी ख़िदमत में हाज़िरी भरी। हज़रत हुर रज़ी अल्लाह ताला अन्हु जा हिकु साहिबज़ादा बि यज़ीदियुनि जे लश्कर में हुआ, उहे बि निकिरी करे अची ख़िदमत में हाज़िर थिया। हज़रत हुर जो ग़ुलाम बि हिन लश्कर में हुयो, उहो बि पंहिंजे आका वांगुरु इमाम आली मकाम जी ख़िदमत में हाज़िर थियो।
हज़रत सीना हुर रज़ियल्लाहु ताला अन्हु संदन भाव पुट ऐं ग़ुलाम जंग में जोहर ॾेखारिया ऐं नेठ जामे शहादत नोश फरमायाऊं। हिन वक़्त ताईं इमाम आली मकाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जे 50 खन रफ़ीकन जामे शहादत पीतो। बाक़ी पोइते 22 अहले बैत रहिजी विया आहिनि। उन्हनि में ॿार बि आहिनि ऐं बीमार बि। एतिरे में इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु ताला अन्हु जा फ़र्ज़ंदे दिलबंद हज़रत अब्दुल्ला बिन हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु हाज़िर थियनि था, अर्ज़ कनि था, चाचा साईं उन जी शिद्दत मूंखे बेक़रार करे छॾियो आहे। मूंखे नाना जान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वटि वञणु ॾियो। मां जामे कोसर पी करे पंहिंजी उञ उझाइणु चाहियां थो। इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु ॾाढो सम्झायो मगर उन्हनि न मञियो। नेठ इजाज़त मिली वई। मैदान कारज़ार ॾांहुं रुख कयाऊं। कई यज़ीदनि खे ढेर करे छॾियाऊं। नेठ शहादत माणींदे आबे कोसर जा जाम पीताऊं। हज़रत इमाम कासिम रज़ियल्लाहु ताला जेकी हज़रत अब्दुल्ला जा भाउ इमाम हसन रज़ियल्लाहु ताला जा पुट हुया, उन्हनि बि इमाम आली मकाम खां इजाज़त वठी पंहिंजे भाउ सां वञी मिलिया। उन खां पोइ संदन सॻी भेण हज़रत सैयदतुना ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा पंहिंजा 2 फ़र्ज़ंद ओन ऐं मुहम्मद वठी करे पेश थियूं, जंहिंजी उमिरि तक़रीबन 9 ऐं 10 साल हुई। इमाम आली मकाम माज़रत पेश कनि था, लेकिन सैयदतुना ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो, बिरादर छा पंहिंजी भेण जो तोहफ़ो क़बूल न फरमाईंदो? आख़िरकार इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु उन नंढड़नि मदनी मुननि खे इजाज़त ॾिनी ऐं उहे बि जाम शहादत नोश फरमाए वञनि था। उन खां पोइ कुझु ॿिया बि अहले बैत वारे सां इजाज़त वठी करे मैदान जंग में पहुता, जाम शहादत नोश फरमायो। अजीब समा है। हज़रत सैयदना अब्बास अलमबरदार खेमे में तशरीफ़ खणी आया। कोई हेॾां रोई रहियो आहे, कोई होॾां रोई रहियो आहे, उन जी दाह करे रहियो आहे। अब्बास अलमबरदार रज़ियल्लाहु ताला अन्हु खां ही हालत नथे ॾिठी वई। इमाम आली मकाम खां इजाज़त वठी करे मश्क पंहिंजे कुल्हनि ते खयाऊं ऐं पाणी लाइ रवाना थिया। 2000 प्यादा ऐं 2000 सुवार दरियाए फ़रात ते मुक़ररु हुया। जीअं अहले बैत ताईं पाणी न पहुची सघे, यज़ीदियन मज़ामत कई। पाण रज़ियल्लाहु ताला अन्हु उन्हनि सां मुक़ाबिलो कयाऊं ऐं नेठ पाणी ताईं पहुची ई विया ऐं फ़रात में घोड़ो लाथाऊं ऐं पाणी जो हिकु बुक भरे पीअण लॻा त अहले बैत जे नंढड़नि मदनी मुननि जी उन यादि आई। पाण उहो भरियल बुक वापसि दरिया में विझी छॾियाऊं ऐं इरशाद फरमायाऊं, जेसिताईं अहले बैत पाणी नथा पी वठनि तेसिताईं मां बि पाणी न पीअंदुसि। पाण घोड़े खे पाणी पियारण जी कोशिशि कयाऊं पर उन पाणी ॾांहुं मुंहुं ई न कयो। बहरहाल अब्बास अलमबरदार साॼी बाह में पाणी खयाऊं ऐं घोड़े ते सुवार थिया ऐं ख़ैमनि जी तरफ़ रवाना थिया। लेकिन यज़ीदी रस्ते में मज़ाहमत जे लाइ बीठा हुया। हिकु यज़ीदी हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जी साॼी बाह ते हमिलो कयो। पाण मश्क खे खाॿी बाह ते खणी वरिताऊं। उन ज़ालिम खाॿी बाह ते वार कयो। खाॿी बाह बि कटिजी वई। हैदर करार जे बहादुर फ़र्ज़ंद मश्क पंहिंजे कुल्हे ते खणी वरिताऊं। हिकु ज़ालिम पोयां पुठीअ में तीर हयो जेको पुठीअ खां पार थींदो सीने मां निकितो ऐं पाणी जी मश्क में पेवस्त थी वियो ऐं सॼो पाणी वही वियो। हज़रत सैयदना अब्बास अलमबरदार ज़ख़्मनि जा ताब न सहंदे ज़मीन ते तशरीफ़ खणी आया। इमाम आली मकाम अब्बास अलमबरदार जी सदा ॿुधी मैदान में तशरीफ़ खणी आया ऐं सदन कटियल ऐं चिचरियल लाश जिस्म मुबारक खेमे में खणी आया। एतिरे में जिगर पारा इमाम अली अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु
जंहिंजी उमिरि 18 साल आहे, अश्क बारी कंदे इमाम आली मक़ाम जी बारगाह में हाज़िर थियनि था। संदन हिकु ख़ूबी ही बि आहे जो हज़रत अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा हम शक्ल हुआ। बारगाह हुसैनियत में अर्ज़ कनि था, ए बाबा जान मूंखे भी इजाज़त ॾियो, मां भी मुहम्मद ऐं मोहन वटि वञणु चाहियां थो। अब्दुल्ला ऐं कासिम वटि वञण जी इजाज़त अता फरमायो। बाबा जान हाणे उन बर्दाश्त नथी थिए, मूंखे भी नाना जान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे हथां आबे कौसर जा जाम पीअण जी इजाज़त अता फरमायो। इमाम आली मक़ाम रोई रहिया आहिनि त ए बचड़ा, मां अगई सदमनि खां चूर चूर आहियां, मां तुंहिंजे कटियल ऐं चिचरियल लाश ॾिसण जी ताक़त नथो रखां। बचड़ा तूं खेमे में रह, मां वञा थो, ही मुंहिंजे जान जा दुश्मन आहिनि। जॾहिं ही मूंखे मारे छॾींदा त पोइ ही तव्हांखे कुझु बि न चवंदा। तव्हां मदीने हलिया वञिजो ऐं उते वञी पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा कजो। तव्हां नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा हम शक्ल आहियो। मदीने वारा अव्हांखे ॾिसी रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे यादि कंदा रहंदा। हज़रत अली अकबर रज़ी अल्लाह ताला ने इसरार कनि था, मिनथूं कनि था। अजीब वक़्तु आहे, दादलो पुट शफ़ीक पीउ खां गर्दन कटाइण जी इजाज़त घुरी रहियो आहे, बल्कि ज़िद करे रहियो आहे। हीउ उहो नाज़नि जो पालियल आहे जंहिंखे कॾहिं बि वालिद मोहतरम कंहिं ॻाल्हि खां न रोकियो हो। अॼु हिन जी ही इल्तिजा इमाम आली मक़ाम जे दिलि ते छा असर कंदी हुई। थोरो उन्हनि माण्हुनि खे सोचणु घुरिजे जेके दीन लाइ वक़्तु न ॾींदा आहिनि, कंहिं इज्तिमा जे लाइ वक़्तु कढी न सघंदा आहिनि। ऐं हीउ लॻते जिगर 18 सालनि जो नौजवान दीन जे लाइ, अल्लाह अज़्ज़ व जल जे लाइ पंहिंजी जान कुर्बान करण जे लाइ न फ़क़ति इजाज़त तलब करे रहियो आहे, बल्कि ज़िद करे रहियो आहे। शौक़े शहादत हिननि खे अहिड़ो दीवानो बणाए छॾियो हो जो लाचार थी हज़रत इमाम आली मक़ाम खे इजाज़त ॾियणी ई पई। हज़रत इमाम आली मक़ाम पंहिंजे फ़र्ज़ंदे जमील खे पंहिंजे हथनि सां घोड़े ते सुवार फरमायो, पंहिंजनि हथनि सां हथियार सजाए, चेल ते पटको ॿधाऊं, तलवार सजाई ऐं नेज़ो हथनि में ॾेई ॾिनऊं। उन वक़्तु अहले बैत जे बीबिन ते छा गुज़री हूंदी। हज़रत अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खेमे मां निकिरी करे जॾहिं मैदानी जंग में पहुता, पाण मैदान में पहुची करे दुश्मननि जा ढेर लॻाए छॾियऊं ऐं करबला जो मैदान ॻाढ़ो थी वियो। नेठ उन जी शिद्दत खां तड़पण लॻा। पाण खेमे ॾांहुं मोटी आया ऐं उन जी शिकायत कयऊं। इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु संदन वात मुबारक में मुंडी रखी खेनि जॾहिं मुंडी खे चुसियाऊं, पोइ वरी मैदानी कारज़ार ॾांहुं रवाना थी विया। हिन भेरे बि पाण लाशनि मथां लाश उछलाईंदा विया। ईअं महसूसु पिए थियो ॼण सरव जे सीज़न में वणनि मां पन छणी रहिया हुजनि। लाशनि जा अंबार केराईंदे वापसि खेमे जी तरफ़ तशरीफ़ खणी आया ऐं अल अतश यानी हाय उञ पुकारण लॻा। इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खेनि आथत ॾींदे इरशाद फरमायऊं, ए बचड़ा, हीअं तुंहिंजी उञ जो वक़्तु ख़तमु थियण वारो आहे। नाना जान जे हथां आबे कौसर जा जाम पीअण जो वक़्तु अची वियो आहे। शहज़ादा अली अकबर वापसि मैदान ॾांहुं रुख़ कनि था। हिन भेरे दुश्मन चइनी तरफ़नि खां हमिलो करे ॾियनि था, जंहिंजे करे शहज़ादा अली अकबर घोड़े तां हेठि तशरीफ़ खणी अचनि था ऐं पंहिंजे वालिद साहिब खे पुकारनि था। इमाम आली मक़ाम, इमाम अर्श मक़ाम, इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मैदान में पहुची विया ऐं शहज़ादे खे खेमे में खणी आया। संदन झोली में ई शहादत जो जाम पीताऊं। इमाम आली मक़ाम खेमे में नज़र दौड़ाई त उते को बि बाक़ी न रहियो हो जेको दुश्मन जे मुक़ाबले में वञी सघे। एतिरे में इमाम आली मक़ाम जी नज़र 6 महीननि जे नंढड़े अली असगर ते पई, जेको उञारो आहे। माउ जो थञ बि सुकी वियो आहे, उन जे करे ज़बान ॿाहिरि निकिरी आई आहे। अली असगर जी मादरे मुशफ़िका इमाम आली मक़ाम खे अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा सरताज, अवां अली असगर खे ॿाहिरि खणी वञो ऐं दुश्मननि खे ॾेखारियो
मतां उन्हनि खे हिननि नंढड़नि खीर प्याग ॿारनि जी ख़बर न हुजे। इमाम आली मक़ाम अली असगर रज़ी अल्लाह ताला अन खे सीने सां लॻाए यज़ीदनि जे लश्कर जी साम्हूं आया ऐं फरमाइण लॻा, हीउ ॾिसो, हीउ खीर प्याग ॿारु आहे, हीउ उञारो आहे, हिन खे पाणी पियारियो। अगरि एतबार नथा करियो त तव्हां पंहिंजे हथनि सां ई हिन खे चंद फुड़ा पाणी पियारियो, उन खां पहिरियां जो हीउ दम टोड़े वञे। अगरि अली असगर चंद फुड़ा पाणी जा पी वठंदो त हिन में एतिरी ताक़त न अची वेंदी जो तव्हांजो मुक़ाबिलो करे। ज़ालिमनि खे हिन नंढड़े मदनी मुने ते बि का कहल न आई। हुरमुला नाले हिकु बदबख़्त अली असगर खे गले ते तीर वहाए कढियो। प्यारा इस्लामी भाइरो, हज़रत अली असगर बि इमाम आली मक़ाम जी झोलीअ में दम ॾिनो। अली असगर जी शहादत खां पोइ को बि अहिड़ो न हो जेको दुश्मन जे मुक़ाबले ते अचे हा। एतिरे में हज़रत सैयदना ज़ैनुल आबिदीन जेके बीमार हुया उन्हनि अची करे नेज़ो हथनि में खयो, पर हिकु त बीमारी, ॿियो 2-3 ॾींहंनि जी बुख ऐं उञ कमज़ोरी जी हालत ही हुई जो ॾकी रहिया हुआ। बावजूद हिन जे हिम्मत मर्दाना जो ही हाल हो जो मैदान जंग जो अज़म करे वरिताऊं ऐं पंहिंजे वालिद बुज़ुर्गवार खां इजाज़त तलब करण लॻा। इमाम आली मक़ाम रोईंदे इरशाद फरमायाऊं, जाने पिदर वापसि थी वञो, मां पंहिंजो सॼो ख़ानदान राह ख़ुदा में क़ुर्बान करे चुको आहियां। हाणे पंहिंजी जान जो हदियो राह ख़ुदा में नज़र रखण लाइ वञी रहियो आहियां। तुंहिंजे ज़ात मां तमामु घणो पुर उम्मीद आहियां। पुट, अगरि तूं शहीद थी वई त अहले बैत खे वतन ताईं केरु पहुचाईंदो? उन्हनि सां गॾु बतौर मुहर्रम केरु रहंदो? बीबियुनि जी निगहदाश्त केरु कंदो? मूं वटि जेकी बाबा जान ऐं नाना जान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम व करमल्लाहु ताला वजहुल करीम जो अमानतूं आहिनि, उहे कंहिंजे हवाले कंदुसि। मुंहिंजी नस्ल कंहिंमां वधंदी, हुसैनी सैयदनि जो सिलसिलो कंहिंखां जारी रहंदो। ए मुंहिंजा लखते जिगर, ही सभु उम्मीदूं तोसां वाबस्ता आहिनि। तोखे मैदान जंग में वञण जी हरगिज़ इजाज़त न मिलंदी। बहरहाल सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला खे इजाज़त न ॾिनऊं ऐं हाणे पाण मैदान जंग में वञण लाइ तयारु थिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो इमाम मुबारक मथे ते सजायाऊं। सैयदुश्शुहदा अमीर हमज़ा जी ढाल पंहिंजी पुठी ते रखियाऊं। हैदर करार जी तलवार ज़ुल्फ़कार आबदार खयाऊं। अहले खेमा हिन मंज़र खे कीअं बर्दाश्त कयो हूंदो? इमाम मैदान में वञण लाइ घोड़े ते सुवार थिया। इन वक़्तु अहले बे जी बेकसी इंतिहा खे पहुचे थी। सभु हिकु हिकु थी शहीद थी विया। भाउ भाइटिया भाणेजा सभु शहीद थी विया। हाणे सालारे काफ़िला जी रुख़सत आहे। सभ जे मथे तां शिफ़क़त पिदरी जी छांव ख़त्म थियण वारी आहे। नंढड़नि जे आसपास यतीमी अचण वारी आहे। अज़वाज जो सुहाग उजण वारो आहे ऐं ज़ख़्मी दिल इमाम जी जुदाई में कटिजी रहिया आहिनि। इमाम आली मक़ाम जो चेहरो अहले खेमा तकंदा रहिजी वञनि था ऐं इमाम आली मक़ाम पंहिंजनि खे सब्र जी तलक़ीन फ़रमाए ऐं रिज़ाए इलाही ते साबिर ऐं शाकिर रहण जी हिदायत कनि था ऐं सभिनी खे सिपुर्दे ख़ुदा कनि था। जॾहिं को जंग लाइ वेंदो हो त इमाम आली मक़ाम उन जे मथे ते दस्ते शफ़क़त फेरींदा हुआ, उन जी नाज़ बरदारी कंदा हुआ ऐं निहायती शफ़क़त सां घोड़े ते सुवार करे दुआउनि सां रुख़सत कंदा हुआ। नवासाए रसूल जी बेकसी त ॾिसो, हाणे हिननि खे रुख़सत करण वारो कोई नाहे रहियो। एतिरे में सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे जिस्म खे चादर सां ढके करे खेमे खां ॿाहिरि अचनि थियूं ऐं अर्ज़ु कनि थियूं, ए बिरादर, हाणे अगरि तोखे कोई सुवार करण वारो कोन्हे त तोखे तुंहिंजी मज़लूमा भेण घोड़े ते सुवार कंदी। चुनाचे सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे भाउ खे घोड़े ते सुवार कयो। इमाम आली मक़ाम मैदान जंग ॾांहुं वधिया ऐं ख़ुतबो इरशाद फ़रमायाऊं, ए क़ौम, ख़ुदा खां डिॼो जेको सभिनि जो मालिक आहे। जान ॾियणु ऐं वठणु सभु उन जे इख़्तियार में आहे। अगरि तव्हां अल्लाह अज़्ज़ व जल ते ईमान रखो था, मुंहिंजे नाना जान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते ईमान आंदो अथव त डिॼी वञो त क़यामत जे ॾींहुं मीज़ान अमल क़ाइमु थींदी। मुंहिंजा वालिदैन महशर में पंहिंजी आल जे बेगुनाह खून जो मुतालबो कंदा
मुझे नाना जान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तव्हां खां मुझे ऐं मुझे अहले बैत जे खून जो बदिलो घुरंदा। तव्हां मुझे अहलो अयाल रुफ़क़ाओ अतफ़ाल मां 70 खां वधीक खे शहीद करे चुका आहियो ऐं हाणे मुझे खून सां पंहिंजे हथनि खे रंगण जो इरादो रखो था। ख़बरदार, दुनिया नापाइदार आहे, हिन जो ऐश ख़त्म थी वेंदो। अगरि तव्हांखे सल्तनत जी हवस आहे त तव्हां सल्तनत संभालियो, मूंखे सल्तनत जी ज़रूरत नाहे। अगरि तव्हांखे मुंहिंजो अरब शरीफ़ में रहण गवारा नाहे त मां दुनिया जे ॿिए कंहिं हिसे में हलियो वेंदुसि। अगरि ही सभु कुझु तव्हांखे मंज़ूर न हुजे ऐं पंहिंजी हरकतुनि खां बाज़ न अचो त असां अल्लाह ताला जी मर्ज़ी ते साबिर ऐं शाकिर आहियूं। ही सभु इत्माम हुज्जत लाइ हुयो, हालांकि पाण रज़ी अल्लाह ताला खे मालूम हुयो त शहादत यकीनी आहे। त जीअं पाण सुभाणे क़यामत जे ॾींहुं ही ला इल्मी जो इज़हार न करे सघनि। इमाम आली मकाम जी ज़बान गोहर निशान सां ही रिकत अंगेज़ बयान ॿुधी करे यज़ीदिन जा ॻोड़ा वही आया। कई माण्हू रोई पिया छो त फ़साहत इमाम आली मकाम जे घर जी कनीज़ हुई ऐं यज़ीदिन जा दिल लुॾी विया। शिमर बि मौजूदु हुयो। जॾहिं शिमर ॾिठो त इमाम आली मकाम जी ॻाल्हि माण्हुनि खे असर अंदाज़ थी रही आहे त इमाम आली मकाम जी ॻाल्हि कटींदे चयाईं त अगरि अव्हां चाहियो था त ठीकु आहे, हाणे ई इब्न ज़ियाद वटि हलो ऐं यज़ीद जी बेअत करे वठो। असां अव्हांखे ज़िंदा छॾे ॾींदासीं, न त मुक़ाबले लाइ मैदान में अचो। ख़ैर, इमाम आली मकाम खे त पंहिंजो अंजाम मालूम हुयो। इमाम आली मकाम बेकसी, बुख, उञ जी हालत में आलो असाब जो जी जुदाई जो दिल में ॾुख सांढे 20,000 लश्कर जर्रार जे साम्हूं बीठा आहिनि। तमामु हुज्जतूं ख़त्म थी चुकियूं। पंहिंजे फ़ज़ाइल खां चङे नमूने दुश्मन खे आगाह फरमाए चुका। हर ॿुधाईंदा रहिया त मां जंग जे इरादे सां न आयो आहियां ऐं हिन वक़्त ताईं बि इरादा जंग नाहे। हाणे बि मौक़ो ॾियो त वापसि हलियो वञा, मगर ही 20-22,000 लश्कर जी तादाद इमाम आली मकाम जी बेकसी ऐं बेवसी ऐं अकेलाई खे ॾिसी पंहिंजी बहादुरी जा जोहर ॾेखारणु चाहे पई। जॾहिं इमाम आली मकाम मुतमइन थी विया त पंहिंजे तौर ते तमामु फ़र्ज़ अदा करे छॾियो आहे ऐं जॾहिं पाण ॾिठाऊं त ही मुड़ी वञण वारा न आहिनि त पाण इरशाद फरमायाऊं, अचो अचो, जेको तव्हां इरादो रखो था उनखे पूरो कयो ऐं मुंहिंजे खून सां पंहिंजा हथ रंगीन कयो ऐं जंहिंखे पंहिंजनि ॿारनि खे यतीम करिणो आहे, पंहिंजी घरवारी खे बेवा करिणो आहे, उहो मुंहिंजे मुक़ाबले में अचे। मूं ख़ातून जन्नत फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो थञ पीतो आहे। मां हैदर कर्रार जो फ़र्ज़ंदे दिल बंद आहियां। हिकु बेहया तलवार चमकाईंदे अॻिते वधे थो। ईंदे ई उन बेहया इमाम आली मकाम ते वार करण लाइ जीअं हथ वधायो, इमाम आली मकाम अहिड़ो वार कयो जो उन जी मुंडी धड़ खां धार थी वई। ॿियो अॻिते वधे थो त बि इमाम आली मकाम उनखे बि धूड़ मिटी चखराए छॾनि था। यज़ीदिन खे इहो त यकीन हो त इमाम आली मकाम खां सवाइ बाक़ी ॿियो केर बि मुक़ाबले लाइ नाहे। केसिताईं विड़ी सघंदा। उन जी हालत उस जी गर्मी हद खां वधी चुकी हुई। जेसिताईं थी सघे हिकु हिकु थी करे मुक़ाबिलो कयो वञे। लिहाज़ा अहिड़ी तरह ताज़ा दम यज़ीदी इमाम आली मकाम जे मुक़ाबले ते ईंदा रहिया, मगर जेको साम्हूं आयो हिकु धक में उनजो किस्सो तमामु फरमायाऊं। कंहिंजे मथे ते तलवार जा वार कयाऊं, कंहिंखे नेज़े ते खणी करे ज़मीन ते फिटो करे छॾियाऊं, कंहिंजे सीने ते नेज़ो हयाऊं।